बुकेरा शरीफ़ वेझो महबूब टाउन में रामा पीर जे मेले में ईंदड़ हर साल जीअं हिन साल बि रामा पीर जे पांधीअड़नि लाइ अॻूणे PPMPA इमदाद अली पिताफ़ी जी हिदायतुनि ते कैंप क़ाइमु कई वई। PP अॻवान महबूब पिताफ़ी ऐं ज़िले काउंसिल जे मेंबर राजू ठाकुर जे अॻवानी में यात्रियुनि जी सहूलियत लाइ क़ाइमु कयल कैंप में हज़ारें यात्री पहुता। हर साल जीअं हिन साल बि हिंदू धर्म जे पेशवा रामा पीर मेले ते बींदड़ पांधीअड़नि जे लाइ इस्तक़बाल कैंप क़ाइमु कई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि टंडो मोहम्मद ख़ान, सजावल, ठठो, बदीन समेत ॿियनि ज़िलनि मां प्यादल हज़ारनि जी तादाद में आयल पांधीअड़नि लाइ ज़िले इंतिज़ामिया सां गॾु पिताफ़ी कम्यूनिटी ऐं अक़लियत जे रज़ाकारनि सां गॾु सिक्योरिटी जी ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। के अणवणंदड़ वाक़िए या हंगामी हालतुनि खे संभालण लाइ पुलिस जी नफ़री सां गॾु हिकु मेडिकल कैंप ऐं एम्बुलेंस जो इंतिज़ाम पिणु कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।